घोटकी में सिंधी अदबी संगत शाख ऐं सिगा शाख घोटकी पारां सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां शानदार तक़रीब ऐं मुशाइरो मुनक़द कयो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे मुश्ताक लगारी। मां जिते भी हुजां ओ सिंध तुंहिंजो थियां, हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो करियां। सिंधी अदबी संगत शाख घोटकी ऐं सगा शाख घोटकी पारां सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां सगा ऑफिस घोटकी में शानदार तक़रीब ऐं मुशाइरो मुनक़िद कयो वियो, जंहिं जी सदारत सगा घोटकी जे सदर आगा बिलावल पठान कई। ख़ासि महिमाननि में डॉक्टर अब्दुल कादिर चाचड़, रऊफ़ परस दायो, अयाद लतीफ़ दायो, अब्दुल हई भुट्टो, असद अली घुञो ऐं ॿिया हुआ। उन ई मौक़े ते सुगड़नि, शाइरनि, अदीबनि पंहिंजूं नकोर तख़लीक़ूं पेश कयूं ऐं सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार पिणु कयो। विख विख ते केॾा ॾाढ ॾमर जा घाणा आहिनि, ॻणतियुनि में अॼु राति ॻरे थी सारी सिंधड़ी, चौॾस केॾो रस करे थी सारी सिंधड़ी, टोपियुनि पटकनि साण भरे थी सारी सिंधड़ी। नंढो वॾो तोड़े ॿार आ, पाए टोपी अजरक थियो तयार आ, सकाफ़ती ईद अची वई रियाज़, जंहिंजो रहंदो साल इंतज़ार आ। असांजी सकाफ़त अजरक ऐं टोपी सिर ते सजाए ही जो मल्हायूं था ख़ुशियूं शादमाना, इन्हनि पोयां झाती पाइण जी ज़रूरत आहे। सुबुहण दो कहिड़ा पाड़ा उथो जागो, उथो जागो निधिण की सिंध जा वाली, बचाए सिंध खे बणजो हिलाली। उन मौक़े ते शरीक माण्हुनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मां सम्झां थो त हीउ ॾिहाड़ो जेको सकाफ़ती ॾिहाड़ो आहे, इहो असांखे उन ई तजदीद जी यादि ॾियारींदो आहे जेका असां हर साल कंदा आहियूं। असां सम्झूं था त जेसि ताईं असांजी क़ौम में तालीमी शऊर जे हवाले सां ऐं फ़िक्री तौर ते का अॻु भराई न थींदी, त एसि ताईं जेको आहे असांजा जीअं ॾाहा चई रहिया आहिनि त असां अॻिते वधण जे बदिरां तनज़ली जो शिकार थींदासीं। इन पूरी दुनिया में असांजी तहज़ीब खे, असांजे कल्चर खे आम कयो आहे ऐं दुनिया जी कुंड कुड़च में सिंधी सकाफ़त जा ॾिहाड़ा मल्हाया पिया वञनि। असांजी सिंधी जेकी मीडिया आहे उनजो सिंध जे हक़नि जे हवाले सां, सिंध जे मसइलनि जे हवाले सां ऐं सिंध जे जेकी माण्हुनि सां जेकी थींदड़ जेकियूं ज़्यादतियूं आहिनि उन्हनि जे हवाले सां इंतिहाई पॉज़िटिव किरदारु आहे। असां जेको आहे काफ़ी दोस्त हिन में आया ऐं माण्हुनि खे असां आदरबा कयोसीं, उन दोस्तनि जी महिरबानी इहे असांजे प्रोग्राम में शरीक थिया। हलो हलो कोरीअ नाज़िक जनी जो नींहुं, गंढियुनि सारो ॾींहुं छिनण मूर न सिखिया, इनखे ई अॻिते वधाईंदासीं त जिते बि ॾुख ॾोलावा या मुख़्तलिफ़ मरहला ॾुखिया मरहला आया आहिनि, उते असांजी सिंधी मीडिया ऐं सिंधी प्रेस जेका आहे उन पंहिंजो अहिड़ो किरदारु अदा कयो आहे जो सभिनी माण्हुनि खे उन जोड़ियो आहे। प्रोग्राम में शरीक माण्हुनि चयो त सिंधी मीडिया पारां सकाफ़ती ॾिहाड़े खे तालीम सां मनसूब करे हिकु तारीख़ी कमु कयो आहे ऐं उन ई सां बहितर नतीजा हासिल थींदा। असां क़ौमी सुजागी जे जाखोड़ में मुल्क जे सभिनी क़ौमनि खां अॻिते आहियूं। कैमरामैन फरीद मलिक सां गॾु मुश्ताक शाही लगारी, आवाज़ टीवी न्यूज़ घोटकी।